छाकाणि त मुबारकूं हुजनि ऐं हीउ अहिड़ो कमु आहे ॿिनि धुरियुनि में ठाह कराइण जो ऐं वॾो इम्तिहान हुजे थो उन वक़्तु जॾहिं पाण में झेड़ींदड़ हाणे सोर्स ऑफ कन्फ्लिक्ट कहिड़ो बि हुजे यानी वजाए तनाज़ा पर झेड़ींदड़ ॿई नाले वारा शाइर फ़नकार आहिनि ऐं हीअ के आम माण्हू न आहिनि हिननि जो हिकिड़ो स्टेक आहे मुआशिरे में हिननि जो हिकिड़ो वॾो असरु रसूख़ आहे ऐं हीअ जेको लिखनि था जेको ॻाइनि था माण्हू हुनखे ॿुधनि था पर जॾहिं इहे माण्हू पाण में आमो साम्हूं थींदा हिन जो अल्टीमेट नुक़सानु सॼी सिंध जे नौजवाननि खे हिननि जे फैन फॉलोइंग में जेके माण्हू आहिनि उन्हनि खे पहुचंदो ऐं उहे पाण खे इम्तिहान में विझंदा ऐं इहो ई सबबु हुयो जो असां सिंध जी दिलि कराची में अॻे ई धारियुनि सां जेको आहे मुआद अटकाए वेठा आहियूं असांजी तोपुनि जो रुख़ पंहिंजे सिंधियुनि जे दिफ़ा जे लाइ हिते धारियुनि आहे पर उन विच में जॾहिं अहिड़ा नाले वारा माण्हू सोच दानिश फ़हम रखंदड़ माण्हू जेके आहिनि पाण में इहे नंढी मामूली ॻाल्हियुनि ते तीर सिधा कनि हिक ॿिए ॾांहुं त इहो हर जेको साञावंद आहे जेको सिंध सां प्यारु करे थो हिननि सेलिब्रिटी सां प्यारु करे थो उहो सोचण ते मजबूर आहे त इहो अमल ग़लति आहे ऐं जीअं ई ॿिनि ॾींहंनि खां सॼी सिंध जा माण्हू मूंखे अप्रोच पिया कनि दोस्त जेके असांजा म्यूचुअल फ्रेंड्स आहिनि त हीअ वही धकड़ो साहब ऐं इरशाद जागीरानी साहब तोड़े ॿिया जेके दोस्त आहिनि इहे मूंसां गॾु फेसबुक ते बि आहिनि त इन्हनि जूं सॼियूं शयूं मूं ॾिठियूं ऐं जीअं ई सिंध जे नौजवाननि ख़ासि तौर ते जेके सिंध जी राजधानी कराची में कोरंगी मलीर चकराकोट सचलकोट इन शांति नगर सिंधी वसंदनि में बलोचकोट मंगोपीर हिते हिननि खे ॿुधनि था फॉलो कनि था उन्हनि जो वॾो ज़ोर हुयो साईं तव्हां को किरदारु अदा कयो त शायदि को पाण में ठा थिए ऐं मां हिन ॿिन्ही दोस्तनि खे सलाम थो पेश कयां जिन असांखे इज़त बख़्शी आहे जिन मान ॾिनो आहे ऐं जिन इन मोहबत वारे पैगाम खे जॾहिं असां खणी आयासीं त उनखे मान ॾींदे सभु शयूं जेके आहिनि ऑफ दी कैमरा जॾहिं लाइव न हुयासीं सौराब सूमरो ऐं अली गुलमला थोरी शैतानगिरी आराम पाई कई जहिड़ो कराइण जी पर असां उनखे जेको आहे नाकाम कयोसीं ऐं माजिद समो जेको ऑलरेडी हिकिड़ो मीडिया में जिन बि उन सां दोस्तनि कमु कयो आदम बेज़ार शख़्सियत आहे सभिनी ख़बर आहे पर अॼु उहो बि तमामु घणो संदराबादी वेठो हुयो उनखे बि रोकियोसीं हिकिड़ो रिंद साहब आहे ऐं रिंद साहब बि तमामु घणो जज़्बाती हुयो सभिनी दोस्तनि जे हिन जज़्बनि जी क़दुरु आहे ईअं ई वहीद साहब सां जेके दोस्त गॾु आहिनि बुल्लो साहब आहे या असांजा जेके दोस्त आहिनि हीअ दीनारी साहब आहे जंहिंजे मां वाईफाई थो हलां पियो सरकारी ख़र्च थो त ही उहे माण्हू आहिनि जेके मोहबतूं विखेरनि पिया ऐं इन तकलीफ़ खे पंहिंजी तकलीफ़ सम्झी मूंखे अप्रोच कयो ऐं ॿिन्ही दोस्तनि यानी हीअ तव्हां ॾिसो मंज़र ऐं गोपांग साहब जे अब्दुल गफ़ार गोपांग साहब जे हिन शाह इनायत शहीद विलेज में असां वेठा आहियूं घर ते त हिते वॾे अंग में ही दोस्त सभु बीठा आहिनि तव्हां ॾिसो त ही उहे कराची जा नौजवान आहिनि जेके हिन ख़ैर जे कम में असां सां गॾु बीठल आहिनि ऐं हिननि जो इहो ई हुयो त साईं हिननि सभिनी खे पाण में ख़ासि तौर ते जेको आहे वही धकड़े साहब खे इरशाद जागीरानी साहब खे जॾहिं मां इरशाद जो नालो थो खणा त बार बार मूंखे रांझाणी थो अचे शहीद ज़हन में त हीअ जागीरानी आहे हू रांझाणी आला साईं खे हयाती ॾे पर मां हिनखे हिन शाइरी वारे जहिड़े में शहीद थियणु न ॾींदुमि इहो तव्हां सां वाइदो आहे त इहो ई सबबु आहे हिननि जूं हयातियूं बचाइण हिननि जूं इज़तूं बचाइण हिननि जी फॉलोइंग खे बचाइण जे लाइ असां अॻिते वधा आहियूं ऐं हिननि दोस्तनि खे सलाम हुजे हीअ जेके बि दोस्त आहिनि असांजा सवें दोस्त इहे पहिरियों असां वियासीं सफ़ूरा ते साईं अलीशेर गबोल वटि जेको शाइर हुयो ऐं जंहिंजो इहो मसइलो थियो जेका वीडियो वायरल थी उनखे असां परिचायोसीं ऐं उतां असां वरी जेको आहे वही धकड़े साहब खे मेड़ कयोसीं त साईं असांखे ॾिसो सॼी सिंध खे ॾिसो ऐं हलो इरशाद जूनियर सीनियर आहे ग़लति आहे सही आहे सॼा हिसाब किताब छॾे असां सां गॾु हलो भाकुर पायूं त जंहिंखां पोइ वहीद धकड़े साहब अलीशेर साहब बुरड़े साहब सभिनी जेको आहे जेके बि दोस्त वेठा हुते हुन होटल ते उन्हनि असांखे मान ॾींदे असां सां गॾु आया ऐं हिते शाह इनायत शहीद विलेज में साईं गोपांग साहब जे घर ऐं उते वरी जेको आहे ऑलरेडी असांजो आदर भाव जेको आहे सिंध जे सोणे ऐं जेको ॾिसंदा आहियो तव्हां मुस्कुराईंदड़ चेहरो उन खां वधीक कावड़ रखंदड़ चेहरो बि आहे अॼु ऐं इमरान चांडो जेको सहूलियतकारी करे पियो हिन ठाह जी त ही मुंहिंजो कामेंट भाउ जेको तमामु घणो जंहिंजी महिनत आहे कराची में दोस्तनि खे कढाइण जी साईं वाहिद वधो साहब कोरंगी खां आयो आहे
साईं जलील आगरा साहब ऐं लियारी खां इहे उहे दोस्त आहिनि जिन खे माण्हू फॉलो कनि था, जिन खे माण्हू ॿुधनि था, जेके राज भाग वारा माण्हू आहिनि। त हाणे असां पहिरियां वहीद खे चवंदासीं त हिन ख़ुशी जे मौक़े ते को तकरारी ॻाल्हि न, प्यार मोहबत वारी ॻाल्हि करे तव्हां सभिनी जेके बि 2000 खां मथे माण्हू ॾिसो पिया उन्हनि खे मैसेज ॾे ऐं उन्हनि वसीले जेको बाद में ही वीडियो दोस्त ॾिसंदा उन्हनि खे ॿुधाए त शाइर नफ़ीस हसास ऐं तमामु हिकिड़ा मोतबर ऐं संजीदा माण्हू हूंदा आहिनि त ही जेको झेड़ो थियो या जेका बदमज़गी थी या जेका बि ॿिनि टिनि ॾींहंनि जी जंग थी उन ते अफ़सोस त हिन ॿिन्ही खे बि आहे, पर गॾोगॾु मुस्तक़बिल में जेके ॿिया न्यू कमर्स आहिनि इधर उहे पोइट हुजनि या सिंगर हुजनि उन्हनि जे लाइ कहिड़ो पैगाम ईंदा? मुश्ताक सर की साहब आयो सॼी संगत समेत चई बाबा हलो बाजू बाबा मां सीनियर आहे, उहो जूनियर आहे, चई बाबा वॾो न थी वञे, ठीकु आहे बाबा असां हलूं था, भले हू वॾो पहिरियों असांजी मेड़ क़बूल कई क़बूल आहे तव्हांजी मेड़। असां साईं शाह जागीर साहिब वटि जेकॾहिं हुन असां ग़लती थी आहे थोरो मदद था कयूं, जेकॾहिं हुन खां ग़लती थी आहे त हू बसि। अच्छा हाणे हिते को अहिड़ो ख़ुशी जा 2-3 जुमला पहिरियों सरगम ठा थी वियो न हाणे सॼी सिंध ॾिसे थी, हाणे कंदो असां जड़ींदासीं सरगम चवंदव न त होॾे अली गुल सौराब चवंदो फलाणो राग ॿुधायो ॼण पाण अच्छा ठीकु आहे ॿुधो खाने जो लादो ॿुधो हाणे तव्हां ॿ ख़ुशी जे मौक़े ते इहो कोठो न लॻ कोठे तेरी मां बदनाम आहे कोठे ते चल कोठे ते चढ़ंदे त कम थी वई जेठ में त ख़बर पवंदी हाणे ॿुधायो को अहिड़ो को ॿी तो त वेही जे मूंसां ॻाल्हियूं कंदे मयारी तूं बि थींदे ॻाल्हि खे छॾे ॾे रुगो मां ॾोहारी नयां ॾोहारी तूं बि थींदे इन ॻाल्हि खे छॾे ॾे वेही जे मूंसां ॻाल्हियूं कंदे मयारी तूं बि थींदे पीरियूं ॻाल्हाए पोइ ॻाए पोइ इहो ॿुधाए सिंध कहिड़ी आहे? या सिर्फ़ आहे इमरान चांडियो। तव्हां सिंधवासी सभु इहे शाहिदी ॾियो त शाइर माना केॾा पाण ते अचे थी त शाइरी बि पंहिंजे दिफ़ा जी था कनि, मौक़े परस्तियारी था शाइरी कनि था। शाइरी में वरी ॿी हिकिड़ी हरकत हुई जहिड़े करण जी, ठीकु आहे। त हाणे ओवर टू यू जेको आहे जागीरानी साहब। तमामु नामी साहिब जो ख़ूबसूरत शेर आहे त सम्झूं था ज़िक्र तुंहिंजो इबादत ख़ुदा गवाह, जंहिंसां मिले थी रूह खे राहत ख़ुदा गवाह, कंहिंसां बि काइनात में कुल्फत नथा रखूं, मज़हब असांजो आहे मोहबत ख़ुदा गवाह। सिंफ कहिड़ी आहे? चोसलो ॿुधाए हाणे जेकॾहिं कोई चवे तमामु घणी वॾी महिरबानी अदा मुश्ताक सरकी साहिब ऐं ख़ासि तौर ते जेकी मूंसां हिते संगत गॾु आहे इमरान चांडियो साहिब, नाला क़ाइम रिंद, सुराब सुंदरू, वली गुलमला, माजिद सुमो साहिब ऐं जेकी बि मूंसां राब्तनि में आहिनि दोस्त मासूम मुस्तफ़ा कुंबर, अरबाब इब्राहिम भाई, एॾो के अहमद नवाज़, 2-3 दोस्त ॿिया अब्दुल गफ़ार गोपांग साहिब जो मां नालो खणी चुका आहियां। हीअ जेके बि संगत हिते आया आहिनि, हीअ जेकी बि दोस्त वहीद अकड़े साहिब एॾा घुराया थी जेके दोस्त तव्हां सां गॾु आहिनि। अच्छा ये मुंहिंजा मन जेके नाला खणी वई त तोसां गॾु आहियां अदा कंहिंजा सभु इहे मां तव्हां मेड़ आंदा आहिनि, मां मेड़ सभु असांजा मुंहिंजा सिंध जा सभु दोस्त चाहींदड़ आहिनि, प्यार कंदा आहिनि। ॻाल्हि सिंफ सां निकिती हुई मोहबत ते ख़तम थी सिंफ वाह वाह सो वहीद अकड़ो साहिब सो पीरी साहिब या साहब साहिब साहब चओ साहिब वही साहब मुल्तान करे या साहिब हाणे जेकर साहिब न चओ साहब चओ कहिड़ो ख़ुशी जे जेकॾहिं ईअं कंदो त मां वरी पुछा कंदोमांसि हाणे ख़ुशी जे मौक़े ते कहिड़ो गुनगुनाईंदे? ॻाल्हि इहा आहे त दर ते हाणो सदा लाइट दर ते दिलबर पहुता आहिनि ऐं सिंध जो हिकिड़ो हीरो, सिंध जो दर्द रखंदड़, सिंध सां प्यार कंदड़, सिंध जा मसइला हल कराईंदड़ सो प्यारे दोस्त मुश्ताक सरकी खे मान ॾींदे मां पंहिंजो जहिड़ो ख़तमु कयां थो। पर ॻाल्हि इहा आहे त इन खां पहिरियां इलाही अप्रोच थी, वॾा सरदार मीर पीर मूंखे फ़ोन करे चुका आहिनि, पर हाणे वहीद साहिब ऐं तव्हां वरी वही साहिब साहब चए मुज़क्कर मुंस जो फ़र्क़ु कर शाह साहिब फरमायो त साहिब तुंहिंजी साहिब ये जब रिठी साहब तुझी साहिब
अदा वरी शाह बुध इरशाद वरी वरी ये वरी सोशल बुध मीडिया ते शाह क्लिप साहब वायरल थी बुध हाणे तू गानो ॿुधा साहब शेर पढ़ण आलम सब आबाद करी आलिम वाह चवंदा आहिनि। माशाल्लाह हुनखे आलिम चवंदा हाणे आहिनि। ख़ुशी पर जे आलम मौके आहे। ते ख़ुशी जे मौके ते ख़ुशी जे मौके ते बस इहो आहे त हाणे ॻाल्हाइण कोई ॾे कोन थो हा सो तव्हां सभिनी जी वरी न महिरबानी हिकिड़ो को पंहिंजो गानो ख़ुशी जे मौके ते ख़ुशी जे मौके ते हा गानो हा ॻाल्हायो हा ओ ॾाढियूं तो ते दिल में हिकु तीर सां बस शिकार न कर तूं गानो आहे हा वठो जो पाण ज़बरदस्त ओ केॾा कुल करार कई प्यार ॾेई प्यारा पुछो धार कई ओ ॾाढियूं तो ते तवन दिल में बबड़ बन केॾा कुल करार कई प्यार ॾेई प्यारा पुछो धार कई संगत के मान नींदे संगत दर ते कई आई आहे अचो लाइव भाको साईं हेरे अचो हेरे हेरे कलाम कन में कंहिं चए त इहो चए अञा मूंखे हो कलाम न चयो अच्छा, अथऊं भाग। घुमां पियो सरेआम मुंहिंजी रब इज़त कई भाकुर भाकुर दा भाकुर दिल सां ए बरोज दिल सां न पाईंदो असल में चाहे मां भाकुर पाईंदो ने पेट थो अचे असल में हाणे भाई ड्यूट कयो को हिते ड्यूट हिकिड़ो थोरो बींदा इहो पेट एसओपी में कम थो अचे परे करिया पाओ ओके अचो ड्यूट हिकिड़ो मिडल दिल में बबड़ पायूं आहिनि केॾा कोल करार कई प्यार कई पोछो पीरीदार कई अदा हिकिड़ो बरोच बि बीठो आहे बरोच कयो इहो डेडिकेट कर मरा मेरा त मेरा हा मेरा त मेरा मंड मुगिरा वो मेरा त मेरा मंड मुगिरा वो नूर कसम सुहरी कसम ध्यान में जरा मेरा त तुंहिंजो बि मेरा बरोच के हिकिड़ो मेरा आहे त मेरा बलोची आहे ई सिंफ कहिड़ी हुई ओ जानी जानी मर्शी मज़ेदार थ कुर्बानी वाह कुलु इश्चा तुथ मिठो इश्चा तुथ मैया फमहरबानी अर्ज़ु करे हेनो मूंखे कहिड़ा गाना अदा हे मुंहिंजो अर्ज़ मोहम्मद डोमकी नंढेला जो मुंहिंजो दोस्त आहे प्यारो आहे ऐं सभिनी ख़बर आहे थी हाणे गार लाइव त नथो ॾेई सघां मजबूरी आहे हाणे बरोचकी में ठा ते तूं पंहिंजे कोई बरोचकी में ॻायो आहे बरोचकी में ख़ुशी जी ॻाल्हि आहे हिन बरोचकी में हा मज़ा ऐं ख़ुशी आहे ठोंखे ए दुए दोस्तां थई इज़त खुदा एहतराम खुदा ऐं कुल वरी दर्द सूर तकलीफ़ हमा के शार दुख पहुंचो दा हमा विसार दो आप ता भांकुर पाए वैस माशा मेहरबानी सोराब वाली कुलदा अच्छे सॼो क्रेडिट मुश्ताक सरकी ॾे रोगे सोराब अचो हेरे जा अरबी सम्झो तो आहे मता तक हेरे लाइव ठो अदा हिकिड़ो शेर असां त असीं फनकार माण्हू करे प्यार ॼाणू न झगड़नि खां वाक़ुफ़ न तकरार ॼाणू अॼु तव्हां वरी ख़ुशी जी जेकी ख़बर इहा आहे त मुश्ताक सरकी साहिबु आयो ऐं हिन ॿिन्ही दोस्तनि जो अॼु परचाव थी वियो हूअं बि परतल हुया पर जेको फेसबुक ते दुनिया ॾिसो तव्हां ॿिन्ही जा परस्तार यार ख़ुदा खे हेॾा ढिढ खणी निकिता मां बलोचिस्तान यार मां हमें मैसेज आते हैं खतो मर्शी हमारा सिंध शहर दोनों मज़े शहर थे हमा परचो शुदा मुबारकबाद शिया ए मई पाडो ही ना पाडो ज़िंदगी जी जीता हर हाल में जैसी को फनकार चेहरो आखिरी ॾाढी ख़ुशी थी मक़सूद काथे खंड थी आहे कोशिश हुई बस हाणे चांहि जी पती मां विच में अची वियो आहियां पर्दे वारो खीरा खंड मां चांहि